बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रजब महीनो बरकतन वारो, रहमतन वारो। रजब जा नाला कंहिंजा घणा नाला उन जी घणे फज़ीलतुनि जो दलील हूंदा आहिनि। बाज़ बुज़ुर्गनि रजब जा 14 नाला ॻणाया आहिनि, किन 20 चया आहिनि। उन्हनि मां के मशहूर नाला ही आहिनि। नंबर पहिरियों रजब माना ताज़ीम वारो। ही महीनो उहो आहे जंहिंजी इज़त ऐं ताज़ीम कई वञे थी। रजबान रजब ऐं शाबान खे चवंदा आहिनि। नंबर ॿियों शहरुल्लाह माना अल्लाह जो महीनो। हदीस में आहे अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा चयो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इन रजब शहरुल्लाह व युद अल असम। बेशक रजब अल्लाह जो महीनो आहे। इहो ॿोड़ो सॼो वेंदो आहे। दौरे जहालत में बि जॾहिं रजब जो महीनो ईंदो हुयो त माण्हू पंहिंजा हथियार फिटा करे छॾींदा हुआ ऐं ॿिया सुख जो साह खणंदा। रस्ता अमन वारा थी पवंदा। रजब जे गुज़रण ताईं हिक ॿिए खां डप ड्राव न कंदा। शोबल ईमान जुल्द नंबर 3 सुफ़ो 369 फ़ज़ाइलुल औक़ात सुफ़ो नंबर 86। रिवायत में आए त रजब शहरुल्लाह शाबान शहरी रमज़ान शहर उम्मती। रजब अल्लाह जो महीनो आहे, शाबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। नंबर 3 रजब मुदिर, छो त अरब जे मुज़िर कबीले वारा हिन महीने जी वधीक इज़त ऐं ताज़ीम कंदा हुआ। इन करे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हिन माह खे रजब मुदिर करे छॾियो। पाण फरमायूं रजब मुदिर अल्लज़ी बैन जुमादा व शाबान। रजब मुदिर वारनि जेको जमादिल सानी ऐं शाबान जे विच में आहे। नंबर 4 मुनसिलुल असियतो। नंबर 4 नालो तीरनि जा फर कढी फिटा करण वारो। हिन महीने में अरब पंहिंजे तीरनि मंझां फर कढी छॾींदा हुआ, हथियार फिटा करे छॾींदा हुआ जीअं झेड़े ऐं फसाद जो इम्कान बि न रहे। बुखारी में अबू रिजा खां रिवायत आहे चयाईं त इज़ा दख़ल शहर रजबिन कुलना मुनसिलुल असिन्नतु फला नदउ रुमहन फीहे हदीदतुन वला सहमन फीहे हदीदतुन इल्ला नज़अनाहु। सही बुखारी। जॾहिं रजब जो महीनो दाख़िल थींदो हुयो त चवंदा हुआसीं त तीरनि जा पैकान कढी छॾण वारो माह अची वियो आहे। कोई नेज़नि मंझां लोह कढी छॾींदा हुआसीं ऐं तीरनि मां पैकान कढी छॾींदा हुआसीं। नंबर 5 रजबुल असम, ॿोड़ो रजब, छो त हिन महीने में हथियारनि जो आवाज़ न ॿुधिबो हुयो, न कंहिं फरियादी जी फरियाद ॿुधिबी हुई, न तलवारनि जी झंकार, न तीरनि जो ज़ूज़ट ॿुधिबो हुयो। जीअं हदीस में आहे इन रजब शहरुल्लाह व युद अल असम। बेशक रजब अल्लाह जो महीनो आहे ऐं इन खे ॿोड़ो सॼो वेंदो आहे। नंबर 6 नालो अल असब, पालोट वारो महीनो, छो त हिन में रब जी रहमत पलटिजी वेंदी आहे। नंबर 7 रजम माना चुटण वारो महीनो, छो त इन में शैतान खे चुटियो वञे। नंबर 8 मुतहर, पाक कंदड़, छो त ही महीनो बि इबादत गुज़ारनि नेकोकारनि खे पाक बनाए थो। नंबर 9 मुकीम या मुतीम, छो त हिन जी हुरमत साबित थियल आहे। नंबर 10 फर्द माना अकेलो, छो त ही बि हुरमत वारनि 3 महीननि खां जुदा आहे ऐं पंहिंजे शान में मुनफरिद ऐं अकेलो आहे। नंबर 11 शहरुल हराम, हुरमत वारो महीनो, छो त ही हुरमत वारनि महीननि मां हिकु महीनो आहे। दुआउनि जी क़बूलियत जो महीनो आहे। रजब जो महीनो दुआउनि ऐं पुटनि जी क़बूलियत जो महीनो आहे। सल्फ सालिहिन मां किन जी आदत हुई उहे पंहिंजूं मख़सूस दुआऊं रजब ताईं मुअख़र कंदा हुआ। जॾहिं रजब ईंदो हुयो त अल्लाह अॻियां अर्ज़ु कंदा हुआ ऐं उन्हनि जी हर दुआ क़बूल पवंदी हुई। दौरे जाहिलियत में बि माण्हू ज़ालिम खे बददुआ रजब में ॾींदा हुआ ऐं उन्हनि जी क़बूल पवंदी हुई। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त जॾहिं रजब जो महीनो ॾिसबो हुयो त सुहिणा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरंदा हुआ
या अल्लाह असांजे लाइ रजब ऐं शाबान में बरकत विझ ऐं असांखे रमज़ान ताईं रसाए। बाद सालिहनि मां को बीमार थी पियो त दुआ घुरियईं त या अल्लाह मूंखे रजब खां अॻु न मारजांइ, छो त मूंखे ख़बर पहुती आहे त अल्लाह किन खे रजब में आज़ादु कंदो आहे। पोइ उन सालिह बाने रजब में वफ़ात फ़रमाई। सुभान अल्लाह।